रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ज़ाहिर में उहा रत हूंदी पर हक़ीक़त में उनजी ख़ुशबू ऐं मुश्क अंबर खां वधीक हूंदी। पोइ हिन दुनिया में जेकॾहिं शहीद खे जेका बि तकलीफ़ पहुती ज़ाहिर में त हुनजे जिस्म में तकलीफ़ हूंदी पर हुनजो जॾहिं रूह कब्ज़ कयो वेंदो आहे शहीद जो त उनखे मक्खी जे चक जेतिरो बि मस ईज़ा ईंदो आहे। अल्लाह साईं हुनखे जन्नत जी महल ॾेखारींदो आहे जॾहिं हुनजो रूह परवाज़ थींदो आहे। हुन ख़ुशीअ में हूंदो आहे हेॾां रूह निकिरी वेंदो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं तव्हां असां समूरनि मुस्लमाननि जे जिस्म जी हिन दुनिया में बि शरीरनि जे शरारतनि खां महफ़ूज़ रखणु फरमाए ऐं क़बर में बि अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे लाइ हिन क़बर खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइणु फरमाए। क़बर जो मंज़र तमामु पहिरियों आहे, ॾुखियो आहे, आख़िरत जे मंज़िलनि मां पहिरीं मंज़िल आहे। तंहिंजे करे मुस्लमान हिन क़बर जो ध्यानु कर। हिकिड़े ॾींहुं हेॾे हलणो आहे, सभ खे हलणो आहे, नंढो हुजे वॾो हुजे मर्द हुजे औरत हुजे सरदार हुजे ग़रीब हुजे सभ खे हिन मिटीअ जे हवाले थियणो आहे। ज़ुल्करनैन बादशाह सिकंदर रूह ज़मीन जो बादशाह थी गुज़रियो आहे। उन पंहिंजे पोयनि खे वसियत नसीहत कई त जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजा ॿ ई हथ कफ़न खां ॿाहिरि कढिजो तव्हां त मुंहिंजी रैयत ॾिसे त हीउ रूह ज़मीन जो बादशाह हो, एॾो दबदबो हो, जॾहिं हिन दुनिया मां वियो त हथें ख़ाली वियो, का शइ खणी कोन वियो। इंसान वफ़ात कंदो आहे, टे शयूं हुनजे कढ लॻंदियूं आहिनि, ॿ शयूं वापसि ईंदियूं आहिनि, हिकिड़ी शइ उते रहंदी आहे। मिट माइट हलंदा, औलाद हलंदी, माल हलंदो, खट वग़ैरह बिस्तरो, जॾहिं दफ़नाईंदा इहे माइट बि मोटंदा, उहो बिस्तरो भली रिली ऐं चादरूं बि मोटाईंदा। सिर्फ़ु कफ़न जे चादरनि में दफ़नायो वञे थो मैयत खे, पोइ बाक़ी इंसान सां उनजा अमल रहनि था। जेकॾहिं भला अमल आहिनि त पोइ इहा क़बर मुबारक ॾिए थी, ख़ुशि आमदीद चवे थी, भली कार चवे थी। पर जेकॾहिं इंसान जो किरदारु ग़लति आहे, कुफ़र आहे, शिरक आहे, ॾाढ आहे, ज़ुल्म आहे, त पोइ इहा क़बर हुनखे चवे थी तुंहिंजो अचणु नामुबारक। जेके बि मुंहिंजे मथां घुमंदा हा समूरनि में मुंहिंजो बुग़्ज़ तोसां हो, तूं मुंहिंजे मथां रही करे नाइंसाफ़ियूं कयूं, ज़ुल्म कया, ॾाढ कया, अलाह खे नाराज़ कई, रसूल खे नाराज़ कई, क़ुरान जे मुखालिफ़ तो ज़िंदगी गुज़ारी, हाणे तूं मूं वटि आयो आहे मुंहिंजो बर्ताव ॾिसंदे। हदीस पाक में अचे थो त क़बर हुनखे भीड़ ॾिए थी, पोइ हुनजो जिस्म ईअं पीसजी वञे थो, मिली वञे थो, हिकिड़ियूं पासीरियूं ॿियनि पासीरनि में मिली वञनि थियूं, घिड़ी वञनि थियूं। अलाह खां दुआ आहे त रब साईं पूरे इंसानियत खे ईमान ऐं अमल सालिह वारी ज़िंदगी अता करणु फरमाए। क़द अलिमना मा तनक़ुसुल अर्ज़ु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़। उनजे जिस्मनि मां जेकी ज़मीन ॻारे घटाईंदी आहे सो बि बेशक ॼातो अथऊं ऐं असां वटि हिकु हिफ़ाज़त कंदड़ किताब आहे। जेके इंसान जा अमाल हुन में लिखियल आहिनि, इंसान बालिग़ थियो त हुनजे मथां ॿ मलाइक वेहनि था, हिकिड़ो सॼे कुल्हे ते, हिकु खॿे कुल्हे ते। सॼे कुल्हे वारो नेकियूं लिखे थो, खॿे कुल्हे वारो बुरायूं लिखे थो। इहो किताब ठहंदो वञे थो। बल कज़्ज़बू बिल हक़ लम्मा जाअहुम क़ौम फी अमरिन मरीज। बलक सचो दीन जॾहिं वटि न आयो तॾहिं हुनखे कूड़ ॼाताऊं। उहे विचड़ियल ॻाल्हि में
अड़ियल आहिनि। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे इन क़ुरान पाक जे पढ़ण सम्झण ऐं अमल करण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां अदा करणी आहे। इन निमाज़ जे अंदरि काफ़ी हुकूक आहिनि। पहिरियों त अल्लाह जो हक़ अदा थिए थो, जंहिं रब असांखे इहा जान ॾिनी, जंहिं रब असांजे लाइ राति ॾींहं खे पैदा कयो, खुराक पैदा कयईं, पाणी पैदा कयईं, इहे समूरियूं नेमतूं इंसान जे लाइ पैदा कयईं। पोइ जॾहिं इंसान निमाज़ पढ़े थो, इहो हिकिड़े क़िस्म जो हक़ अदा करे रहियो आहे, रब जे आॾो बंदगी करे रहियो आहे, उनजी सना ऐं तारीफ़ वाखाण बयानु करे थो। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सूरत फातिहा पढ़े थो। रुकूअ में सुभान रब्बियल अज़ीम, सजदे में सुभान रब्बियल आला, वरी अतहियात में वरी इहो समूरी रब जी सना ऐं तारीफ़ इहो निमाज़ में इंसान ॻाए थो। इहो रब जो हक़ अदा करे रहियो आहे। क़ुरान पाक जो बि हक़ आहे जो रब साईं लोहे महफ़ूज़ खां मोकिलणु फरमायो। निमाज़ जे अंदरि इहो क़ुरान पाक जी बि तिलावत थिए थी। इंसान खे जेकॾहिं ॿियो वक़्तु न मिलियो धंधनि कारोबारनि में, पर निमाज़ में जॾहिं ईंदो त क़ुरान पाक जी तिलावत कंदो त इहो क़ुरान पाक जो हक़ बि अदा थींदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि हक़ आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़णो आहे। पर जेकॾहिं इंसान दुनिया जे कमनि कारनि में एतिरो रुधल आहे जो हुनखे वांद काइब नथी थिए जो दुरूद पढ़े, उहो बि निमाज़ जे अंदरि ईंदो। आख़िरी क़ाइदे में आख़िरी रकात में तहियात खां बाद में दुरूद शरीफ़ पढ़ंदो। इन ॼणो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि हक़ अदा कयो जो दुरूद शरीफ़ पढ़े। इंसान जे मथां पंहिंजी बि बख़्शिश घुरणु हक़ आहे, अबे अमा जी बि बख़्शिश घुरणु हक़ आहे, ऐं पाड़ेसरनि मोमिननि मोमिनाइनि जी बि बख़्शिश घुरणु हक़ आहे। इहो आख़िरी दुआ जे अंदरि जेका दुआ पढ़ी वेंदी आहे, रब्बि जअलनी मुक़ीम सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ। ए रब मुंहिंजा कर मूंखे निमाज़ जो पाबंद, व मिन ज़ुर्रियती मुंहिंजी औलाद मां बि त उहे बि निमाज़ जी पाबंदी कनि ऐं क़बूल कर तूं दुआ खे। रब नग़फ़िरली, रब असांजा माफ़ कर मूंखे, वली वालिदैया माउ पीउ मुंहिंजे खे, वलिल मोमिनीन ऐं मोमिननि समूरनि खे, यौम यक़ूमुल हिसाब, ॾींहुं क़यामत ते। अल्लाह जो बि हक़ अदा थी वियो निमाज़ जे अंदरि। क़ुरान पाक जी बि हक़ अदायगी थी वई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि हक़ अदायगी थी वई। पंहिंजे लाइ बि बख़्शिश घुरे, औलाद जे लाइ बि निमाज़ जे पाबंदीअ जी दुआ घुरी रहियो आहे। पंहिंजे लाइ बि बख़्शिश निमाज़ जी पाबंदी, अबे अमा जे लाइ बि बख़्शिश, समूरनि मोमिननि जे लाइ बि बख़्शिश। हाणे जेको मुस्लमान निमाज़ नथो पढ़े त पोइ न हुन अलाह जो हक़ अदा कयो, न क़ुरान पाक जे तिलावत जो हक़ अदा कयो, न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ अदा कयो, न पंहिंजो, न औलाद जो, न अबे अमा जो, न मोमिननि जो। शैतान हिकिड़ो सजदो न ॾिनो, अलाह जे हुकुम सजदे जो इनकार कयईं, क़यामत ताईं लानती बणिजी वियो। हाणे जेको मुस्लमान ॾींहं राति में 5 दफ़ा मुअज़्ज़िन सॾे थो निमाज़ जे लाइ, अल्लाह पाक इन मुअज़्ज़िन जी क़ुरान पाक जे अंदरि तारीफ़ करणु फरमाई, वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाह। इन खां वधीक कंहिंजी ॻाल्हि सुहिणी आहे जेको अल्लाह जे तरफ़ सॾे। मुफ़स्सिरीन हज़रात फरमायो आहे इन मां मुअज़्ज़िन मुराद आहे जेको अल्लाह जे तरफ़ निमाज़ जे तरफ़ सॾे रहियो आहे। दुआ आहे अल्लाह साईं मूंखे तव्हांखे समूरनि मुस्लमाननि मर्दनि औरतुनि खे 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।